बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी पोची खाने में खुश आमदीद। अॼु ठाहींदासीं असां वाइट कढ़ाई, वाइट कोरमो। ही मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ हंधनि ते अलॻि अलॻि हिसाब सां थींदो आहे न। त जीअं मां पहिरियां बि ठाहे चुकी आहियां, अॼु मां मुर्गीअ जो वाइट कोरमो ठाहींदसि। इन में असां बसर जो जेको दाग कंदासीं काफ़ी जीअं घटि गोल्डन कंदासीं त जीअं ही वाइट ई रहे न, भाॼी जेका असांजी वाइट ई रहे। उन खां पोइ इन जो हिकिड़ो हूंदो आहे त असां हर शइ पंहिंजे हिसाब सां थोरी ज़ाहिर सर्व करण में असांखे घाटी बि हुजे त बहितरु आहे। इन लाइ असां ओतिरो बसर खणंदासीं जेतिरो असांखे उन जी ग्रेवी खपे। उन खां पोइ थूम ऐं उन खां पोइ सावा मिर्च पंहिंजी टेस्ट जे अकॉर्डिंग विझिजो, जेतिरा तव्हां बि खाई सघो। तव्हांजा अगरि फैमिली आहे, ॿार आहिनि त उन जेतिरा उहे खाई सघनि उन जे हिसाब सां कजो। मूं वटि जेको आहे हथ जो ब्लेंडर मौजूदु आहे, मां उन सां इन में ई हिते 5 मिंटनि खां पोइ ब्लेंड कंदमि त तव्हांखे थधो थिए त उन खां पोइ अगरि तव्हां वटि उहो ब्लेंडर न मौजूदु हुजे त तव्हां जेको जूसर जो ब्लेंडर हूंदो आहे उन में जग में बि तव्हां हिन खे ब्लेंड करे सघो था। उन खां पोइ मुर्गीअ खे असां भुञंदासीं जीअं हिन जो कलर थोरो चेंज थी वञे। तव्हां हिते बि ॾिठो बसरनि खे घणो गोल्डन न कबो आहे, हिन में ही पाणी पंहिंजो कढंदो ऐं हिन जो जेको कलर आहे उहो मतिलबु सही थी वेंदो। उन खां पोइ वाइट कोरमो मसालो ऐं थोरो लूणु, छो जेको बि मसालो हूंदो आहे, कोरमो हुजे या बिरयानी मसालो जेको बि हुजे, उन में लूण जो तइदादु घटि हूंदो आहे ऐं असां पंहिंजे हिसाब सां लूणु उन में विझंदा आहियूं। तव्हां ॾही मूं वटि जेको आहे 1/2 कप हुई, तव्हां हिन में जेतिरी ग्रेवी जेतिरी खटि विझणु चाहियो उन जे हिसाब सां तव्हां हिन में विझिजो ऐं एतिरो विझिजो जो ही उन खां पोइ नज़र न अचे, मतिलबु उहा ॾहीअ खे बि सुठे नमूने फेंटिजो, उहा दाणे दाणे न हुजे। उन खां पोइ ही पंहिंजे ई पाणी में, हिन में असां पाणी जो यूज़ बिल्कुलु बि न कयो आहे हिन स्टेज ताईं। पोइ उन खां पोइ ही सॼो पाणी पाण थींदो ऐं उन में असांजी मुर्गी या गोश्त सुठे नमूने सां ॻरी वेंदो। हिन में जेके लेग्स हूंदियूं आहिनि चिकन जूं, इहे जल्दी ॻरी वेंदियूं आहिनि, तंहिंजे करे मां हिननि खे ॿाहिरि कढंदसि। उन खां पोइ वधीक फर्दर हिन खे भुञंदसि, छो जो अञा ताईं हिन में पाणी मौजूदु आहे। पाणी मीन्स जेको हिन मुर्गीअ जो पाणी निकितो हो उहो मौजूदु आहे, उन खे असांखे ड्राई करिणो आहे। उन खां पोइ ही मां मुर्गी जेका आहे लेग्स आहिनि, छो कि जेतिरो असां भुञंदासीं ही उन खां पोइ काफ़ी हिननि जो पाणी घटिजी वेंदो ऐं ही सफ़ा मैश थी वेंदियूं। इन जे करे जेसीं ताईं हिन जो पाणी रिड्यूस थिए, ख़तमु थिए, तेसीं ताईं असां हिन खे भुञंदा रहंदासीं। उन खां पोइ ई असां हिन में वापसि इहे लेग्स विझंदासीं। हे ॾिसो तव्हां, मां जेको बसर जो दाग कयो आहे उन में हिन जी ग्रेवी ठही आहे। उन खां पोइ मूं जेके काजू ऐं बादाम उन्हनि खे हल्को बॉयल करे ऐं ग्राइंड कयो आहे। ग्राइंड करण वक़्तु थोरो हुन में खीर जो यूज़ कयो आहे त जीअं उन जी ग्रेवी क्रीमी ऐं सुठी थिए। हिन में क्रीम जो बि यूज़ थींदो आहे, अगरि क्रीम न हुजे तव्हां वटि अवेलेबल त हिन स्टेज ते बि तव्हां सर्व करे सघो था, लेकिन जेकर क्रीम हुजेव त उहो वधीक हिकिड़ो फ्लेवर सुठो विझंदो आहे। हीअ जेके बादाम पिस्तनि जो बाक़ी मतिलबु जेको फोग बचियो हुयो या जेको बि, त उहो बि मां वेस्ट करण जे बजाए हिन में ई वापसि विधो आहे। हिन में थोरो पाणी जो यूज़ कयो आहे त जीअं थोरी ग्रेवी, ज़ाहिर असां सर्व कंदासीं त थोरी त ग्रेवी हुजे, उन हिसाब सां सफ़ा सुकल बि न हुजे या सफ़ा घाटी बि न हुजे। त इन जे करे जिथे जिथे अगरि कुझु मतिलबु मुंहिंजा जेके व्यूअर्स आहिनि से उर्दू स्पीकिंग बि आहिनि, इन जे करे इनशाला जेका मां का ॿी वीडियो ठाहींदमि उन में थोरो मां उर्दू जो बि यूज़ कंदमि, छो जे करे जो सभु माण्हू ॾिसनि था, कंहिंखे सिंधी सम्झ में अचे थी, कंहिंखे न बि अचे थी। इन जे करे थोरो उर्दू जो यूज़ कंदमि जीअं सभिनी खे ॻाल्हि सम्झ में अची वञे। इन खां पोइ मूं क्रीम विधी आहे, टेट्रापैक क्रीम आहे उहा विधी आहे, लेकिन इहा भाॼी थधी थियण खां पोइ हल्को थधी थिए, सफ़ा गरम में विझंदासीं त इहा मतिलबु दिड़ग थी वेंदी। उन खां पोइ तव्हां हिन खे सर्व कयो धाणनि सां, सावा मिर्चनि सां, अदरक हुजे त तमामु सुठी ॻाल्हि आहे। ठाहे करे इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़। चैनल खे सब्सक्राइब करणु न भुलिजो।